नाज़रीन हींअर असां प्यारो स्टेशन जे भरिसां ॻोठ न्यू कॉलोनी में मौजूदु आहियूं। हितां जो ॻोठाणनि एहतियाजी मुज़ाहिरो कयो आहे। अचो त हिते मौजूदु ॻोठाणनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, हुननि जा कहिड़ा मुतालबा आहिनि। असां इन करे मौजूदु थिया आहियूं त जॾहिं बि बरसाति पई आहे असांखे अचु वञ लाइ तमामु ॾुखियाई थी थिए। ॿार बच्चो को बि बीमार थो थिए, जेको कार वारो टपण लाइ तयारु आहे। ही असांजो जॾहिं बि मसइलो मींहंनि में थिए थो, को हितां अचु वञ लाइ कोई बि मां न सम्झो त को क्रॉस नथो करे सघे। ॿार बच्चो न मोटरसाइकिल, तमामु असांखे ॾुखियाई आहे। न असां नालियुनि जा मसइला हल था थियनि, न असांखे रोडनि जा मसइला। हेतिरा साल थी चुका आहिनि, जॾहिं बि असांखे परेशानी आहे त ही ॾिसो था पाण अॻियां खां वठी हेसीं ताईं अॼु ॾींहं ताईं को बि असांजे रोड जो अॼु ॾींहं ताईं मुकमल प्रोग्राम न थी सघियो आहे। जॾहिं बि को रोड आयो आहे, को काथे हलियो थो वञे, को काथे हलियो थो वञे। जॾहिं बि असांखे ॾुखियाई आहे त हिन टुकरे खां वठी ॾुखियाई आहे। को बि ऑफिसर, को असांजे चेयरमैन, को असां हेतिरा साल वोट ॾींदा रहिया आहियूं। असां पीपी चेयरमैननि जा सभिनी जा दुआ गुआयूं, पर अॼु ताईं कंहिं बि असांजे चन्ना न्यू कॉलोनी प्यारो यूसी स्टेशन तारका दादू में आहे, कंहिं बि असांजी सार ललत आहे अॼु ॾींहं ताईं। असां महिरबानी करे इहो ई मुतालबो आहे त हीअ असांजे रोड मुकमल वरी करायो वञे। असांजे ॻोठ जी न्यू कॉलोनी जी मेन घिटी आहे। असां न्यू कॉलोनी रहवासी आहियूं। असां सॼी उमिरि पीपल्स पार्टी खे वोट ॾींदा आया आहियूं ऐं असां यूसी चेयरमैन खे बार बार असां हुनखे चई चुका आहियूं ऐं असांखे तकरीबन हे मुंहिंजे ख़्याल में 8 ॾहों साल असां इहा ई हालत आहे। असांखे तमामु घणी तकलीफ़ आहे। असांजी बीमारी भरे ॿार बच्चो अचण में वॾी तकलीफ़ थी रही आहे। असां महिरबानी करे चूंडियल नुमाइंदनि खे गुज़ारिश कयूं त महिरबानी करे असांखे प्योर ब्लॉक तकरीबन 2000 फुट आहे असांखे करायो ॾिनो वञे ऐं असांखे तमामु घणी तकलीफ़ आहे। नंढा ॿार बच्चा अचण वञण में तमामु घणी तकलीफ़ आहे। महिरबानी करे असांजो मसइलो फौरन हल कयो वञे। असां ॻोठ न्यू कॉलोनी जा माण्हू आहियूं, जेको यूसी प्यारे में आहे उहा ॻोठ जो को बि मसइलो हल नथो थिए। असां 30 सालनि खां 40 सालनि खां पीपल्स पार्टीअ खे वोट ॾींदा आया आहियूं। नए चेयरमैन असांजी का बि न ॿुधी आहे, को मसइलो हल न कयो आहे। असांजे घिटियुनि में पाणी बीठो आहे, नंढनि ॿारनि खां वठी ऐं पाणी था कढायूं। यूसी चेयरमैन को बि असां सां तहलुक नथो करे। को बि महीने जी जेका 10 लाख बजट आहे यूसी जी, उहा किथे थी ख़र्च थिए? उहा त उन चेयरमैन खे ख़बर हूंदी। 10 लाख किथे आणे थो, किथे ॻोठ ते ख़र्च थिए थी नथी थिए बजट? का बि ख़र्च को बि न थियो आहे अॼु ताईं। को बि मसइलो हल न थियो आहे। तव्हांजे रोड रस्तनि नालियुनि जी सफ़ाई वग़ैरह थींदी आहे? कुझु बि न थींदो आहे, कॾहिं बि रोड जी सफ़ाई। नए चेयरमैन खे हर रोज़ चऊं था साईं अतर छा खे त को मसइलो हिते आयो ई न आहे। असांजे ॻोठ खे चकर ई बरसाति खां पोइ न ॾिनो साईं त छा आहे छा न आहे। भला हीअ जेको बरसाती पाणी बीठो आहे, इन जे लाइ तव्हांखे चूंडियल नुमाइंदे खे चयो चेयरमैन वग़ैरह खे? चेयरमैननि खे हर रोज़ पंध था कयूं, को बि नथो अचे, ॿुधण लाइ तयारु न आहे। असांखे रंधिणे दड़का ॾेई पोइते करे था छॾनि, चवंदा ईंदासीं आया त अॼु ताईं बि न आहिनि। जी नाज़रीन, हिते मौजूदु ॻोठाणनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। हुनजो चवणु आहे त गुज़िरियल 4 साल खां वठी जॾहिं बि यूसी इंतिज़ामिया जेको आहे इलेक्शन थी आहे बल्दियाती, उन खां पोइ को बि असांजे लड़ी न आयो आहे। बरसाति थोरी पवे थी त असांजो जेको ॻोठ जो रस्तो आहे मुकमल बंदि थी वञे थो। रस्ते ते जेको आहे सो 4 खां 5 फुट पाणी बीह वञे थो। असां यूसी चेयरमैन खे ऐं ॿियनि आला ऑफिसरनि खे काफ़ी दफ़ा शिकायतूं कयूं आहिनि त असांजे ॻोठ जो पाणी कढाए ॾिनो वञे त जीअं असांजे ॻोठ जो रस्तो बहाल थी सघे, पर केर बि असांजी तव्हां ॿुधण जे लाइ तयारु कोन्हनि। हिननि वधीक इहो चयो आहे त हिते जेके सीसी ब्लॉक बि कोन्हनि असांजी गेटुनि में, नालियूं बि कोन्हनि। असांजो ॻोठ मुकमल जेको आहे सो माना गैर तवजो जो मर्कज़ रहियो आहे। कंहिं बि चूंडियल नुमाइंदे असांजे ॻोठ जी तवजो न ॾिनी। हिन जो इहो चवणु आहे त असांजे ॻोठ में इलेक्शन जी पोलिंग बि हिते ई थींदी आहे, जंहिंमें पीपल्स पार्टी जा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उनखे हर भेरे असां कामयाबु करे इक़्तिदार जे वांदे पहुचाईंदा आहियूं। पर इलेक्शन खटे वञण खां पोइ उहे असांजी सार न लहंदा आहिनि। हिननि CM सिंध खां, वज़ीर आला सिंध खां, डिप्टी डायरेक्टर लोकल गवर्नमेंट खां, एंटी करप्शन जे चेयरमैन खां ॿियनि खां मुतालबो कयो आहे त हितां जो जेको यूसी इंतिज़ामिया आहे उनजी करप्शन जे ख़िलाफ़ कानूनी नोटिस वरितो वञे, उनजे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। जेको असांजो रस्तो आहे जेको बरसाती पाणी में ॿुॾल आहे, उन जो जेको पाणी कढाए उहो रस्तो बहाल कराए ॾिनो वञे। वहीद भुरगड़ी, कोशिश डिजिटल TV, प्यारो स्टेशन।